अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। मनेड़ो मां आशिक़ अली गमन जी ख़बर शामिल कंदासीं। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद शहरियार गुल मेमून सिंध हुकूमत के बेवकूफ़ बणाए छॾियो। तफ़सील मूजिब सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद पारां नादरा भरिसां सोल डिफेंस जे प्लाट ते हथरादू बचत बाज़ार लॻाई वई हुई, जंहिंमें पूरी मीडिया खे घुराए फ़ोटो सेशन कवरेज बाद बचत बाज़ार ख़त्म कई वई। जॾहिं त शहरियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कल्ह बचत बाज़ार लॻाई वई हुई ऐं जॾहिं असां ख़रीदारी लाइ पहुतासीं त असांखे चयो वियो त अॼु डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद शहरियार गुल मेमून अचे थो ऐं दौरे ते हुन करे तव्हां ख़रीदारी लाइ सुभाणे अचिजो। अॼु जॾहिं असां ख़रीदारीअ लाइ पहुतासीं त अॼु बाज़ार ई मौजूदु न हुई। शहरियुनि चयो त हिन महांगाईअ जे दौर में इंतिज़ामिया तरफ़ां इन क़िस्म जो ड्रामो करे अवाम जे दिल आज़ारी ऐं तज़लील कई आहे, जेको इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। शहरियुनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त अवाम जी तज़लील कंदड़ डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद शहरियार गुल मेमून ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे ऐं बचत बाज़ार लॻाए अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। हुन शहरियुनि वधीक चयो त हाणे ॾिसणो उहो आहे त सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर ख़िलाफ़ कार्रवाई करे थी या हमेशह जीअं मामिलो लेव मिटी करे कयो वञे थो। सिंध हुकूमत खे डिप्टी कमिश्नर ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़ानूनी कार्रवाई करणु घुरिजे, छो त हुन अवाम सां गॾु सिंध हुकूमत खे बि बेवकूफ़ बणायो आहे।